अस्सलामुअलैकुम दोस्तों, गुज़ारिश अर्ज़ इहा आहे त तव्हांखे बख़ूबी ॼाण आहे त पेटीएम पसंदि करे इलेक्शन कमीशन दोस्तनि में थोरो त को हिक ॿिए सां रंजन सामा थी पिया ऐं ॿ थांव गॾु पिया हूंदा आहिनि त उहे बि ठहिकी पवंदा आहिनि। असां जेके स्टेट ऑर्डर हुयासीं ऐं सिकंदर जतोई ऐं साईं गुलाम साहिबु, असां इहो महसूसु कयोसीं त ॿ इलेक्शन जेके थियनि थियूं उहे तंज़ीम जे लाइ तमामु हानिकार साबित थियनि थियूं, हानिकार साबित थींदियूं। अॻ में सिंध जो उस्ताद अकी चार मसइलनि में भोॻे रहियो आहे। उस्तादनि ऐं तंज़ीम जे वसीतर मुफ़ाद खे साम्हूं रखी करे असां हिक ॿिए ॾे पहल कईसीं त पाण गॾिजी करे जेके थोरा थका इख़्तिलाफ़ आहिनि ऐं इलेक्शन जे हवाले सां रंजिशूं आहिनि उहे समूरियूं ख़तमु करे इलेक्शन खे पेटीएल जी तंज़ीम खे पाण ट्रेक ते आणियूं, इलेक्शन हिकु करायूं। तव्हां दोस्तनि जी दुआउनि सां ऐं अॼु असां पेटीएल जे मर्कज़ी ऑफिस में वेठासीं। जेके बि मामला हुया, 3 माण्हुनि जी कमेटी मुंहिंजे तरफ़ां हुई, मां पाण सिकंदर जतोई ऐं साईं अतीक रहमान सोलंकी साहिबु ऐं साईं गुलाम हुसैन कातियार साहिबु, साईं गुलाम रसूल महर साहिबु, साईं मुख़्तियार अहमद सोलंकी साहिबु, साईं अब्दुल शकूर सारंग साहिबु। जेके मसइला हुया असां सभिनी मसइलनि ते घटि में घटि 2-3 कलाक मशवरो कयोसीं ऐं असां रिज़ल्ट ते पहुता आहियूं, फ्रूटफुल रिज़ल्ट ते पहुता आहियूं। तक़रीबन 95% असां हिक ॿिए सां जेके मसइला हुआ उहे हल करे छॾिया आहिनि। सुभाणे को जेको ॾींहुं आहे उन सुभाणे ॾींहं खे असां ब्रेक करे वरी ॿिए ॾींहुं इनशा अलाह ताला असां हिक ॿिए सां वेंदासीं। सिंध जे उस्तादनि खे इहा ई ख़ुशख़बरी आहे, इहा त असां अनाउंसमेंट कयूं था त इनशा अलाह ताला पेटीएल जी जेका इलेक्शन आहे उहो शेड्यूल आहे उहे 2 न हूंदा, साईं मुमताज़ शाह वारो ऐं साईं जेको आहे सो चांडे साहिब वारो, साईं गाज़ी ख़ान जमाली वारो। इन्हनि ॿिन्ही रसूल महर साहिब ऐं असां तजवीज़ करे इलेक्शन कमेटी खे ॾींदासीं ऐं हिकिड़ी इलेक्शन थींदी। तव्हां उस्तादनि खे मुबारक था ॾियूं त पेटीएल जी इलेक्शन हिकु थींदी ऐं उहा तुर्त थींदी, जल्दी थींदी इनशा अलाह ताला। जो जनवरी महीनो आहे उहो यूनिटनि जी पोलिंग जो महीनो हूंदो इनशा अलाह। दोस्तनि जी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम मुंहिंजा क़ाबिल एहतराम जेके दोस्त हिन महफ़िल में मौजूदु आहिनि। दोस्तो, कुझु टाइम अॻ में हिकिड़ो असांजे इलेक्शन कमीशन जे अंदरि अहिड़ो हिकिड़ो प्रॉब्लम थी पियो जंहिं ते 2 शेड्यूल अनाउंस कया विया ऐं पेटीएल जे इलेक्शन जे हवाले सां पूरी सिंध में हिकिड़ी बेचैनी हुई। उन जे हवाले सां साईं सिकंदर जतोई साहिबु हिकिड़ी सोशल मीडिया ते पोस्ट रखी त छो न जेको आहे त साईं गुलाम रसूल गर्ज़ आहे त गॾु वेही करे इन जो ख़ात्मो करे ऐं हिकिड़े शेड्यूल ते इलेक्शन थियणु खपे, जंहिंखे असां बि वेलकम चयोसीं। मुंहिंजे पूरी दोस्तनि वेलकम चयो, इहो सुठो अमल आहे। असां हमेशह जमहूरियत जेको आहे सो पंहिंजो जी पासदारी कई आहे, हमेशह कोशिशि कई आहे त जमहूरी तरीक़े सां इलेक्शन जो प्रोसेस थिए। सिंध जे अंदरि सिंध जो उस्ताद आज़ादाना जेको आहे सो माहौल में पंहिंजो जेको वोट जो इस्तेमालु करे ऐं पंहिंजे चॉइस जा नुमाइंदनि खे चूंडे ताकी जल्द खां जल्द इलेक्शन जो प्रोसेस मुकमल थी करे ऐं नए सिर उस्तादनि जे मसइलनि जे को हल बाबति का नई हिकमत अमली, नई क़यादत अची जोड़े। तो लिहाज़ा अॼु बैठक थी सुठे माहौल में, जेको आहे सो हिकिड़ी कचहरी थी जंहिंमें असांजो साईं सिकंदर जतोई साहिबु, साईं गुलाम हुसैन कातियार साहिबु, साईं अतीक रहमान सोलंकी साहिबु, अहिड़ा असांजा दोस्त मर्कज़ी काबीना जा दोस्त आहिनि, साईं शकूर अहमद सारंग साहिबु असांजे हिन सॼे महफ़िल खे ऐं गॾाइण में या अहम किरदारु अदा कंदड़ मोहतरम अमाला ख़ान महर साहिबु ऐं असांजे बोटकी खां कुझु दोस्त आया आहिनि, साईं सैद जाफ़र शाह साहिबु, साईं अखलाक अहमद खोकर साहिबु ऐं हिन ज़िले जो असांजो दोस्त हमेशह असांजी मेज़बानी कंदो आहे, साईं अली अहमद मंगल साहिबु, साईं इम्तियाज़ अहमद लुर साहिबु, बाक़ी जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, तव्हां सभिनी जी महिरबानी। असीं अॼु इन घणो इन इलेक्शन ते ऐं इन प्रोसेस ते वेही सोचे सम्झी पंहिंजे अकुल फ़हम ते असां सभिनी शयुनि खे सहेड़े करे हिकिड़ी जॻह ते इकठो कयो आहे। इनशा अल्लाह असांजा मामला सभु इन ते मुतफ़िक़ थी विया। थोरो
हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ऑफिशियल शयूं आहिनि उन्हनि खे थोरो पंहिंजो कंप्लीट करे इंशाल्लाह असां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॾींदासीं त हिकिड़ी इलेक्शन थींदी, हिकिड़ो ई शेड्यूल हूंदो ऐं जेकी बि इलेक्शन कमीशन जे दोस्तनि जे विच में पाण में इख़्तिलाफ़ात थिया आहिनि ऐं उन्हनि इख़्तिलाफ़ातनि खे दूर करे गॾु विहारे ऐं हिकिड़े ट्रैक ते हलण जे लाइ असां सभिनी हिकिड़ो मशवरो बि कयो आहे, हिकिड़ो रस्तो बि कढियो आहे त इंशाल्लाह उहो कमु कयो जंहिंसां साफ़ ऐं शफ़ाफ़ जेको आहे सो सिंध जी इलेक्शन थिए। असां हमेशह जेको आहे सो साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन चाहियूं था ऐं अला कंदो ही दोस्त सभु जेके वेठा आहिनि त सिंध जे सभिनी दोस्तनि खे ऐं गुज़ारिश कंदुमि त तव्हां सुठी उमेद रखो ऐं सुठी तवक़ात रखो त हिकिड़ी इलेक्शन थींदी ऐं पोइ जेको बि शेड्यूल अनाउंस थिए ऐं इंशाल्लाह एॾो परे शेड्यूल असांजो न वेंदो, को तारीख़नि जो 2-4-5 जो हेठि मथे थी सघे थो, दोस्त पंहिंजी तयारी कनि ऐं जेके बि लिस्टूं वग़ैरह रहियल आहिनि उहे जल्दी पंहिंजो होमवर्क करे कंप्लीट कनि ऐं इंशाल्लाह जेको आहे पेटेल जल्दी अमन करी जेको आहे सिंध जे यूनिटनि जेको आहे इलेक्शन कराईंदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं हिननि दोस्तनि जी बि महिरबानी एॾो टाइम कढियो अथऊं। सो अॼु मेज़बानी कान कई थी साईं, नालो खईं अॼु चांहि जो बि आहे खाधे पाण घुराई थी चांहि